अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां शुएब अली उमरानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो BR टाइम न्यूज़। सभ खां पहिरियां शामिल कंदासीं हीअ रिपोर्ट। कराचीअ में ॿिए ॾींहं वारे वसकारे खां पोइ बरसाति मुतासिर इलाइक़नि जी हालत वधीक ख़राब। नाज़माबाद ऐं औरंगी टाउन में घिटियुनि ऐं घरनि में पाणी दाख़िल। औरंगी टाउन मां मदरसे ऐं घरनि मां माण्हुनि खे रेस्क्यू कयो वियो। बल्दिया टाउन जो सिपारको इलाइक़े मां पाणी कढण दौरान करंट लॻण सबबि वधीक 2 ॼणा फ़ौत। 2 ॾींहंनि दौरान 8 ॼणा फ़ौत थी चुका। सिंध असेंबलीअ में के4 मनसूबे ऐं कराचीअ जे बरसाती पाणीअ बाबति सवालनि जवाबनि दौरान हुकूमत ऐं अपोज़िशन मेंबर्स विच में ॾंदचक। खुरम शेख बार बार मुदाख़लत करण ते डिप्टी स्पीकर मथां धुर हुअण जा इल्ज़ाम आणी छॾिया। खुरम शेख चयो आहे त के4 मनसूबे ते 10 अरब रुपया ख़र्च करण खां पोइ हाणे पीपल्स पार्टीअ वारा चवनि था त उन जी डिज़ाइन ग़लति हुई। सिंध जो अवाम ज़ाया थियल 10 अरब रुपयनि जो हिसाब घुरे थो। सूबाई वज़ीर मुकेश कुमार चावला चयो आहे त समूरे मुल्क में तबाही मचाईंदड़ अॼु पीपल्स पार्टीअ ते तनक़ीद करे रहिया आहिनि। सिंध असेंबलीअ में कराचीअ मां लोड शेडिंग जे ख़ात्मे अवर बिलिंग वारो ठहराउ इतफ़ाक़ राय सां मंज़ूर। सिंध वाइल्ड लाइफ प्रोटेक्शन ऐं ड्रग एक्ट 1976 में तरमीम ज़रिए ड्रग अथॉरिटी क़ाइमु करण वारा बिल बि इतफ़ाक़ राय सां मंज़ूर। सिज जी रोशनीअ मां बिजली पैदा कंदड़ सामान ते बि समूरा टैक्स ख़तमु करण वारो ठहराउ बि इतफ़ाक़ राय सां मंज़ूर कया विया। चेयरमैन टाउन कमेटी दरिया ख़ान मरी रिज़वान अहमद राजपूत पारां टाउन ऑफिस दरिया ख़ान मरीअ में साल 2020 ऐं 21 जी टैक्स फ्री बजट पेश कई वई। पेश कयल बजट मूजिबि टोटल बजट 6,82,73,068 रुपया, जॾहिं त गवर्नमेंट सिंध खां मिलण वारी रक़म 4,46,64,000 रुपया, जॾहिं त गवर्नमेंट सिंध पारां जारी कयल लेटर मूजिबि कोरोना जे करे पेश कयल बजट में तरक़ियाती कमनि लाइ को बि फंड रखियो वियो न आहे। डिस्ट्रिक्ट नुशर फिरोज़ पुलिस पिपरी पुलिस कार्रवाई कंदे रूपोस जवाबदार वज़ीर कलोड़ो जेको बागूदेरो थाणे ते क़त्ल जे केस में घुर्बल हुयो गिरफ़्तार करे वरितो। ऐं जॾहिं त CIA पुलिस मंशियात फरोश जवाबदार तालिब हुसैन सोलंकीअ खे 7 बोतलूं शराब समेत गिरफ़्तार करे वरितो। हैदराबाद पुलिस श्रीघाट चौक जे वेझो बदनाम मंशियात फरोश आदिल उर्फ रघु जेको स्ट्रीट क्राइम ऐं गैर क़ानूनी असले पुलिस मुक़ाबले जे केतिरनि केसनि में घुर्बल हुयो गिरफ़्तार करे वरितो। शुएब अली उमरानी खे ॾींदा इजाज़त। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो BR टाइम न्यूज़।